जी जाइ तां ग़ाइबु हुयो। ज़ईन एतिरा हुया जो बग़ैर सोचे कमेंट्स पास न पिया करे सघनि। सोचे ई रहिया हुया त उतां हिकिड़ो शख़्स गुज़रियो ऐं हिननि खां इहो पुछो त मुंहिंजी ॾाची गुम थी वई आहे, छा तव्हां उहा ॾिठी आहे? हिननि उन जाइ जो मुआइनो करे हिकिड़े उन खां सवाल पुछो, छा तुंहिंजी ॾाची ढुकी हुई, यानी कि प्रेग्नेंट? हुन चयो हा बिल्कुलु मुंहिंजी ॾाची ढुकी हुई। चई मूंखे ख़बर कोन्हे का। ॿिए हिन खां पुछो त छा तुंहिंजी ॾाची ॾंदनि खां खंडी बि हुई? चई हा बिल्कुलु खंडी बि हुई। चई यार मां नथो ॼाणां त किथे आहे। टे पुछियो छा तुंहिंजी ॾाची अखि खां काणी बि हुई? चई हा बिल्कुलु अखि खां काणी बि हुई। चई असांखे ख़बर कोन्हे। चई तव्हांखे कीअं न ख़बर आहे? जेके तव्हां पारपता ॾिना आहिनि इहे त उहे ई ॾेई सघनि था जेके उनखे ॾिसी बि सघनि था ऐं उन्हनि उनखे खयो बि हूंदो, यानी कि तव्हां मुंहिंजी ॾाची ॾिठी बि आहे, खई बि पोइ तव्हां ई आहे, ऐं जो तव्हां फिरो था त तव्हां ॾिठी बि न आहे, यानी कि